सरकार फरमाइंदा है जेको शख्स बग़ैर उज़र जे जुम्मतुल मुबारक खे छॾे थो वो एक दीनार सदको करे अगर एतरो न हुजे त अध निस्फ दीनार सदको करे जेको जुम्मे के लगातार 3 ॾींहं छॾे सरकार फरमाइंदा उनजी शादी कबूल न जानी वाणी जेकॾहिं को माण्हू हिकिड़ो जुम्मो छॾे थो सरकार फरमाइनि था त अध निस्फ दीनार दुनिया में ख़ैरात करे समझो था पर जेकॾहिं 3 जुमा लगातार छॾियईं त मुंहिंजा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था उनजी दुनिया में शादी क़बूल न आहे मानिक तसल यौमुल जुमाअत कुफरत ज़ुनूबिही व इज़ा मश्या इलल जुमाअत अल्लाह तआला लहू बेकुल्लि खुतवतिन इबादतन 20 सन्ना फ़इज़ा सल्लल जुमाअत अजरब कतब मिअत सिन्नीन इशरा जे शख्स जुमे जे ॾींहुं वेतो यानी जुमे जे ॾींहुं गुस्ल कई जुमे जे ॾींहुं गुस्ल कई इहो गुस्ल उनजो कफ़ारो आहे ऐं जॾहिं उहो जुमे पढ़ण जे लाइ कंहिं जामिया मस्जिद शरीफ़ में वञे थो त अल्लाह पाक उनजे हर क़दम जे बदिले में 20 साल जे इबादत जो सवाब लिखे पोइ शहर में अचे फ़कीर इसाक जहिड़ा रामन खोसे जे ॻोठो अचनि अली गौर गलू वॾे अचे अंधी मंडी हिकिड़ी मोटरसाइकिल ते पोइ ट्रू ट्रू करे पचे पहुचे त विखुनि जो सवाबु उन विख जे सवाब जे बदिले में मुंहिंजा सुहिणा नबी फरमाइनि था त 20 साल जे इबादत जो सवाबु ख़ुदा लिखाईंदो दुरूद शरीफ मुंहिंजे सुहिणे हली वञे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त फ़इज़ा सल्लल जुमअत अजरुन कतब मिअत सिन्ना वरी जॾहिं जुमे जी नमाज़ पढ़ी करे पंहिंजे घर वेंदो आहे या पंहिंजे कारोबार सां लॻी वेंदो आहे मुंहिंजा महबूब फरमाइनि था त 200 साल जे अमल जो सवाब अल्लाह उन जे दफ़्तर में लिखाईंदो सुभान अल्लाह रो लगी आया ना अचे त 20 साल इबादत जो सवाब घणिया 20 साल इबादत जो सवाब अल्लाह ताला उन जे दफ़्तर अमाल में लिखाईंदो आहे रब करीम हज़रत जिब्रील के फरमाइंदो आहे ए जिब्रील जी मुंहिंजा रब जलीला ओ जिब्रील अॼु फलाणो शख़्स फलाणे ॻोठ खां फलाणो ॻोठ फलाणे ॻोठ खां अॼु शहर जो बाशिंदो जमाते जुम्मतुल मुबारक जी तयारी करे मां करीम रब जे घर में वञी रहियो आहे ए मलाइको अल्लाह ताला जल जलालो मलाइकनि खे हुकुम फरमाईंदो आहे 20 साल जे इबादत जो सवाब इन जे दफ़्तर अमाल में लिखो जेके जुमे जी नमाज़ लाइ वञनि था सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह जेको 20 साल अमल आई मुंहिंजा सुणा इबादत जो सवाब अल्लाह ताला दफ़्तर अमाल में लिखियो सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह अरे जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह ताला जिब्रील अमीन के फरमाइंदो आओ जिब्रील 20 साल जे इबादत जो सवाब इन जे दफ़्तर अमाल में लिखा ऐं जॾहिं ये जुमेतुल मुबारक जी नमाज़ पढ़ी करे पंहिंजे घर रवानो थींदो आहे पंहिंजे दुकान ते कारोबार जे लाइ वेंदो आहे ओ जिब्रील मां रब करीम थो तोखे हुकुम फरमाया हिननि जे अमाल नामे में 200 साल जे अमल जो सवाब दफ़्तर अमाल में लिखा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह बनी इसराइल को हमारी उम्र थी हुई सुभान अल्लाह ताला मलाइकनि खे फरमाईंदो आहे मलाइको वञो अॼु जुम्मतुल मुबारक जो ॾींहुं आहे मस्जिदुनि जे दरवाज़नि ते वञी बीहो सुभान अल्लाह मस्जिदुनि जे दरवाज़नि ते अचे बीहंदा आहिनि
वो जेतरा मस्जिद शरीफ के दरवाजा होंदा उन दरवाजन ते अल्लाह जे रहमत जा मलाइका बीहंदा। सुभान अल्लाह। खुदा ताला मलाइकन के फरमाइंदो मलाइको जन्नत मां चांदी जा रजिस्टर भी खणो सोन जा कलम भी खणो पोइ दरवाजे ते भी हाणे ॾिसो त कहिड़ो कहिड़ो पहिरियों पहिरियों दरवाजे ते दाख़िल थियो आहे। हिकिड़ो दाख़िल थियो, ॿियो दाख़िल थियो, टियों दाख़िल थियो, हज़ारनि जे तादाद में मस्जिद शरीफ में दाख़िल थींदा। ख़ुदा ताला मलाइकनि खे फरमाईंदो ओ मलाइको इन्हनि जा दफ़्तर ते नाला लिखंदा रहो। सुभान अल्लाह। लिखंदा ओ जे वक़्त में ऐन बैन खुतबे जी आज़ान ईंदी अल्लाह रब्बुल आलमीन मलाइकनि खे फरमाईंदो मलाइको हाणे तव्हां पंहिंजा दफ़्तर बंदि करे आलिमे रब्बानीअ जो खुतबो ॿुधो। सुभान अल्लाह। इहो खुतबो मुंहिंजे नबीअ जी सुन्नत आहे। दुरूद मुंहिंजे आका जे मथां सल्लल्लाहु अलैहि या रसूल मुझे हबीब जा परवानो दीवानो अल्लाह ताला मलाइकनि खे फरमाईंदो आहे इज़ा कान यौमल जुमअत जॾहिं जुमे जो ॾींहुं थींदो आहे यबासुल्लाहु तआला उल मलाइका ते अला वजहिल अर्द अल्लाह ताला मलाइकनि खे फरमाईंदो आहे ओ मलाइको ज़मीनुनि ते फैलिजी वञो। सुभान अल्लाह। वफ़ी ऐदीहिम अक़लाम मिन ज़हब व करातीस मिन फिद्दतिन यक़तऊन अला अबवाबिल मसाजिद उन्हनि जे हथनि में सोन जा कलम हूंदा, चांदीअ जा रजिस्टर हूंदा जेके मस्जिदुनि जे दरवाज़े ते अची बीहंदा। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। व यक्तबून इस्म मिन दख़लिल मस्जिद व सल्लल जमाअत ओ मलाइको हाणे मस्जिद में जेके दाख़िल थियण वारा आहिनि उन्हनि जा नाला नोट कयो जेके जुमे जे निमाज़ लाइ आया। सुभान अल्लाह। फ़ाइदा फरगू मिन अस्सलाति पोइ जॾहिं तव्हां निमाज़ खां फ़ारिग़ थियो यरजून इला समाए। सुभान अल्लाह। पोइ मथे आसमान ते मोटी अचो। सुभान अल्लाह। इन हदीस जे हेठां काज़ी अयाज़ लिखियो आहे त पोइ जॾहिं ख़ुतबे जो टाइम थींदो आहे ख़ुदा ताला मलाइकनि खे फरमाईंदो आहे मलाइको इहे रजिस्टर पंहिंजा बंदि करे हिते सिफ़ुनि में वेही रहियो आलिम जो ख़ुतबो ॿुधो। सुभान अल्लाह। ख़ुतबे ॿुधण खां पोइ निमाज़ थींदी आहे। निमाज़ खां पोइ अल्लाह ताला हुनखे फरमाईंदो आहे यरजून इला समाए हाणे मथे अचो। सुभान अल्लाह। पोइ मलाइक वरी मथे मोटंदा आसमाननि ते फयक़ूलून या रब्बना कतबना इस्म मिन दख़लिल मस्जिद व सल्लल्लाहुल मस्जिद पोइ अर्ज़ कनि था ऐं असांजा रब असां मस्जिद में दाख़िल थियण जा नाला लिखियासीं ऐं निमाज़ जुमे में जेके अदा करण जे लाइ उन्हनि जा बि नाला नोट कयासीं। सुभान अल्लाह। फलाणो फलाणे ॻोठ खां आयो फलाणे फलाणे ॻोठ खां आयो तुंहिंजे महबूब जा ग़ुलाम आया महबूब जा परवाना आया दीवाना आया रब करीम जी ज़ात बाबरकत फरमाईंदो फयक़ूलुल्लाहु तआला या मलाइकती व इज़्ज़ती व जलाली इन्नी क़द ग़फ़रत लहुम व मा अलैहिम शैअ्युन मिन ज़ुनूबिहिम। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। खुदा ताला फरमाईंदो ए मुंहिंजा फ़रिश्तो मूंखे पंहिंजे इज़्ज़त ऐं जलाल जो कसम आहे त मूं उन्हनि सभिनी खे बख़्श करे छॾियो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। 20 साल जे इबादत जो सवाब भी खुदा जेस वरी नमाज पढ़ी वापस वञे त 2 सालनि जे सवाब जो अमल दफ्तर में भी खुदा ताला सुभान अल्लाह। ऐं आख़िर में खुदा ताला फरमाए त या मलाइकती व इज़्ज़ती व जलाली इन्नी क़द ग़फ़रत लहू मां बख़्शे छॾियो मां। सुभान अल्लाह। वमा अलैहिम शैअ्युन मिन ज़ुनूबिहिम हाणे उन्हनि ते को भी गुनाह कोन्हे। ओ मलाइको फ़अन्नी अशहदु या मलाइकतो मलाइको तव्हां भी निगाह ते शाहिद हुजो। सुभान रब करीम इन जुमे जे नमाज़ पढ़ण वारनि खे बख़्शे छॾियो। सुभान अल्लाह। सलात मुंहिंजे हबीब जे मथां सलाम या रसूल अल्लाह सल्लम अलैका या हबीब अल्लाह
अलैहिस्सलातु वस्सलाम बैतुल मुक़द्दस जे पहाड़ जे तरफ़ वियो। सुभान अल्लाह। पहाड़ ते चढ़ियो। पाण हिकिड़ी क़ौम खे ॾिठूं जेका कोशिश ऐं महिनत सां गॾोगॾु अल्लाह जी इबादत करे रही हुई। ख़ुदा जे ॾाढो सर्व सुजूद हा। पोइ जॾहिं पाण उन्हनि खां सुवाल कयूं त उन्हनि खां सुवाल कयूं, उन्हनि अर्ज़ु कयो क़िबला असां अव्हां जी उम्मत आहियूं। हिन मक़ाम ते हिन जाइ ते 70 साल 70 साल खां महिनत ऐं कोशिश खां गॾोगॾु अल्लाह जी इबादत करे रहिया आहियूं। असांजो लिबास सब्र जो लिबास आहे। ज़मीन जूं जड़ियूं ॿूटियूं असांजो ताम ऐं खाधो आहे। बारिश जो पाणी असांजे लाइ पीअण जो पाणी आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे उम्मत जे माण्हुनि खे ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो।